निहार हसन हुसैन जी जोड़ी निहार वरी सुने अली अकबर घोट जी सुने मासूम अली असगर जी जोड़ी निहार औनो मोहम्मद जी जोड़ी निहार वरी सुने कासिम ज़ैनुल आबिदीन जी जोड़ी त निहार ओ मुसलमान ईमान बचा किरोना ते यकीन हुई पर तोखे कुरान ते यकीन कोन आयो तो किरोना जे करे ऊठ बंद करे छड़िया पर कुरान जे करे पंहिंजे कूड़ के जुबान के बंद कोन कये किरोना जे करे मिटन माइटन वट अचन वञण छॾे ॾिनी पर कुरान तोखे सजड़ा कया तो गुनाह ते अचन वञण कोन छॾियो तोखे किरोना जे करे मस्जिद छॾे ॾिनई लेकिन कुरान जे करे तो ॾोह जी जगह कान छॾी आही केर जे मुसलमान आहे मुसलमान तुझे मुसलमानी के छा चवां मुसलमान इनखे कोन चइबो आहे जेको किरोना के त क़बूल करे पर मुझे मुस्तफा जे कुरान के कबूल न करे याद रखी छड़ तो किरोना कबूल कयो लेकिन मुझे महबूब जे बचड़न कुरान कबूल कयो एड़ो कुरान कबूल कयो एड़ो कुरान कबूल कयो मुझा दोस्त अजीज सिर नेज़े ते अपो भी रब जो कुरान जे वक्त में काफिलो अल्लाह अल्लाह जे वक्त में काफिलो कूफे खां निकरी अॻिते वेंदो आहे इश्क में ख़बर कान थी पए ऐं कलाक पानी थींदा था वञनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवजह कजां जे वक्त में काफिलो कूफे खां अॻिते वेंदो आहे कूफे खां अॻिते निकिरंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो हयान या हर्रान अहिड़े क़िस्म जो नालो आहे हिकिड़ो मक़ाम ईंदो आहे ईअं खणी सिंधीअ में चऊं हिकिड़ो स्टाप ईंदो आहे उते हिकु कुराड़ी आहे केरा गाला गाला केरा हिक कुराड़िया जंहिंजी जिंदगी शादी खां पोइ शादी करे जीअं इन जगह ते आई आहे हुन पंहिंजो वतीरो ठाहे छॾियो जेॾी महिल बि को काफ़िलो ईंदो आहे खणी वञी उनखे पाणी बि पियारींदी आहे त मानड़ी बि खाराईंदी आहे केर छो कुराड़ी गला गला केरा कुराड़ी वतीरो बनियला इए कदिया पे अज अजीब खुदा जो रंगा काफिलो त अची रहियो आ पर कंहिंजो अची रहियो आ जो मुझे मुस्तफा करीम जे बचड़न जो काफिलो अची रहियो आ हस्बे मामूल ओहा कुराड़ी पानी भी खणी आया अज बदकिस्मतीअ सां घणो कुछ घर में कोन हुयो सुकल मानड़ी हुई उहा भी खणी आया जीअं खणी आया ॾिठई त काफ़िलो अची रहियो आहे लेकिन काफ़िले में अॻियों के जवान उहे अॻिते निकिरी विया हयादार औरत ॾिठई त का औरत हुजे त उनखे ॾियां जॾहिं उन जी निगाह अम्मा बीबी ज़ैनब सुहिणीअ ते पई ॾिसे थी त कंधड़ो हेठा मुंह ते कपिड़ो गला गला छा आहे कंध हेठा गला गला कंध हेठा मुंह ते कपिड़ो आहे उन खां पोइ हिकिड़ी मंज़िल आई उते हिकिड़ो मुंहिंजे मुस्तफा करीम जो सहाबी वापार सांगे कूफे जे बाज़ारन में वापार सांगे आयल हुयो खबर पई बणन हुल हुलायो त बागन जो काफिलो आ वापारी हुयो जी त ॾिसां त केरा जीअं चे कतार में बीठो मुझे मुस्तफा करीम जो कुराड़ो सहाबिया जीअं सुहिणे हुसैन पाक जे चेहरे मुबारक ते नज़र पई त दाह निकिरी वई छा निकिरी वई दाह निकिरी वई गरीबा बस नागे रिड़ी करे अॻियां इमाम ज़ैनुल आबिदीन जे कदमन के चुमी ॾींदो आहे मुंहिंजो सुहिणो ज़ैनुल आबिदीन निहारे पुछंदो आहे ओ खुशबख्त तूं केर आहीं असांखे त करबला खां वठी ताना पिया मिलनि तूं कदम चुमण वारो केर आहे कंधड़ो मथे करे चवंदो सुहिणा तुंहिंजे बाबे मुस्तफा जो ग़ुलाम
वापार संगे आयल हां ही कीस बर्दाश्त न तो करे सगा अम्मा बीबी ज़ैनब पोया बुधंदी थी अचे अम्मा बीबी ज़ैनब सुने सुने ज़ैनुल आबिदीन ने निहारे थी उहो मुजा दोस्त अजीज सहाबी जेतिरियूं अशरफियूं हन उहे कठी ये तो चवे त केर ॾिसे न लिकाए लिकाए मुझे ज़ैनुल आबिदीन के ॾियण तो चाहे अम्मा बीबी ज़ैनब थी फरमाए त ओ मुजा बचोना ज़ैनुल आबिदीन भाटिया जी मुझी पुफू इन मुझे महबूब जे सहाबी के जो त ये पैसा हिन लालच खे दे त मुझे भा दिल पर हुसैन जे सिर मुबारक के हेठ न कन पोइते न कन जीअं जो हेठ करे पोइते कन था माण्हू टोड़दा अचन था सा हयादार हूं असां के कंध झुकाइणो थो पवे छो त अर्श जा फरिश्ता भी असां जो मुंह ॾिसण खां पासे रब करे छॾिया ही कूफी ज़लील कीअं त असां जो चेहरो ॾिसन ओ मुस्लमान सोच उन काफ़िले जे उन पाक दामन न्याणीअ ॾे सोच इमाम हसन जे भेण ॾे सोच औनो मुहम्मद जे माउ ॾे निहार मुझे अम्मा फातिमा ज़हरा जे बचड़ीअ ॾे निहार उन वक्त भी पर्दो करे ॿुधाए रही आहे ओ काइनात जूं औरतूं भले असा वांगुरु मज़लूम थी वञो मजबूर थी वञो पर मुझे मुस्तफा जो पर्दो न छॾिजो मुझी अम्मा बतूल पर्देदारा गलिन में अकेलियूं न घुमजो मथा उगाड़ा करे न घुमजो क़यामत जे ॾिहाड़े अम्मा फातिमा ज़हरा कबूल कंदड़ अज़ीज़ा ने मन जने अगी मंजिल ते कुराड़ी पहुती आया पानी खणी अम्मा ज़ैनब सुणीअ जे कदम के चुमण लगी कहजा कदम पई चुमे गाला गाला कहजा कदम पई चुमे थकजी पिया थकजी पिया हो घर मुखो निकतो वाले कर थकजी तव्हां पिया हो अम्मा बीबी ज़ैनब सुणीअ जा कदम पई चुमे जीअं कदम चुमे अम्मा ज़ैनब सुणीअ हुन जे मथड़े ते हथड़ो रखी चयो ओ कुराड़ी केर हई कहिड़ी तमन्ना खणी आई हई असां मज़लूमन ॾे मजबूरन ॾे मथे निहारे चवे थी तमन्ना त दिल में वॾी आ पर हर अचण वारे काफ़िले जी ख़िदमत कंदी हां पाणी छो खणी आई है तवज्जो कजा मुसलमान जवाब थी दे ओ सुणी इहो न पुछ नंढड़े लाको जंहिं घर में नौकर थी रहस जॾहिं मुंहिंजी शादी थी जन पाकन जे घरन में रहस उन पाक दामन अम्मा मुखे वसियत कई नसीहत कई तो ओ फिजा छा नालो ओ फिजा जी मुझी बतूल सुनी याद रखी छॾजा तुझी जादे शादी थी रही आ काफिला उता ईंदा वींदा जेको बि काफिलो अचे उनके पानी प्यार जा मता को उन्यारो काफिलो हुजे तुझे पानी ॾियण सां तुझा ॿई जहान ठही वञनि जंहिं वक्त में उन फिजा सुणीअ मुझे इमाम इमामे आली मकाम जे मिठड़ी भेण औनो मुहम्मद जी अम्मा फातिमा ज़हरा जी बचड़ी अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो जिगर अम्मा बीबी ज़ैनब जा कदम चुमी गाल कई त बीबी ज़ैनब सुणीअ जे अखड़न में पानी अचे वियो पाण फरमायोस त कंध मथे कर कंध मथे कई पाण फरमायोस त दिल जी का आस बुधाए त जे तुझी पूरी कया दुनिया दिसे पे तो मजलूम ही मजबूर हन पर हकीकत में खुदा जो कसम न की मजलूम होया न की मजबूर होया खुदा उनन जे हथ में कुंजू चाबियूं ॾेई छॾियो रब जो तव्हां चवंदा वञो मां रब कदो थो वञा उन कुराड़ी औरत चयो ओ पाक दामन बचड़ी बीबी अगर मुझे दिल जी तमन्ना थी पुछी मुझे दिल जी हिकड़ी तमन्ना है केड़ी तमन्ना जी नठड़े डाको
अम्मा पतूल जो नालो खणी चई उन जी नौकरियाणी हुयसि उन जे दरड़े ते बीबी ज़ैनब नाले सुहिणी जेके हथड़नि में खेॾाईंदी हुयसि इमाम हसन जहिड़ो शहज़ादो जेके हथड़नि में हिदोरे में लोॾींदी हुयसि इमाम हुसैन जहिड़े घोट खे लोॾींदी हुयसि परिह गुज़री विया आहिनि दीदार कोन थियो आहे अंदर फाटी रहियो आहे अगरि मुंहिंजी उमेद पुॼाए सघीं थी त रब जे दरबार में दुआ घुर त मरण खां अॻु में उन बीबी ज़ैनब जो बि दीदार कयां त सुहिणे हुसैन जो बि दीदार कयां कीअं थो रब मिलाए लतीफ सरकार ने हलूं फरमाइन था जा जाना है जरूर जा जाना है जरूर ताना है तबीब को जा जाना है जरूर ताना है तबीब को जिसे सूर्यो सूर तक करे वे जो वर पयो माना कोन समझे बहराड़ीअ जे रहण वारो सादड़ो है हमरा रुमाल पे तो हणे मां बि बिना पखे जे वेठो हां रुमाल हणण वारा मता समझी त फकीर जे पुठियां टे पखा पे था हलन न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां भी तो वांगुरु गर्मीअ में वेठो हां अज़ीज़ा ने मन लतीफ सरकार जे शेर जो तर्जुमो ॿुध जा जाना है जरूर ताना है तबीब को जेस ताईं ॾाठ में सूर न पवंदई त नंदन जो डॉक्टर पुछंदे गाला गाला जवाब ॾे कोन पुछंदे पर जे ॾाठ में सूर पियई त सॼे नौशारे जे दंदन जा डॉक्टर जा नाला यादि कंदे डॉक्टरनि जा नाला त यादि कंदे पर को मुल्ला फीणो पढ़ंदो हूंदो उन जो नालो बि यादि कंदे फलाणो मुल्ला फीणो पढ़ंदो आहे छो यादि थियो अॻु में यादि न थियो जो अॼु तोखे ज़रूरत पई तॾहिं यादि पइजी वियो मुंहिंजो लतीफ़ सुणो थो चवे त जान जान नाहे ज़रूर तां नाहे तबीब को जेसिताईं तुंहिंजे अंदर में मुहबत ऐं इश्क वारी सिक पैदा न थींदी तेसिताईं न की करबला घुमंदे न की मदीनो घुमंदे अंदर वारी गल अंदर वारी गाल मां गाल करती घणो हलियो वेंदुसि बस मां मोटा थो पते मुंहिंजा ज़रूर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जा जाना है जरूर तां नाहे तबीब को जुसे सुरियो सूर करे वेज वर पयो लतीफ सरकार फरमाए तू अंदर मां दाह कंदे यार तोखे दीदार कराए छॾी दो काथों दाह कंदे काथों दाह कंदे अच्छे रुमालार ने भर में साए रुमालार उबासी ने के कदम महक गोडी से काथों दाह कंदे अंतर मो की अंतर मो दाह कंदे ओ सिक सांस दे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई मोहम्मदी साईं ओ सिक सांस दे दिस फकीर से फल मदीने जो साईं मैं अंसार अली दुश्मन के जो मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई किथे तू असा आई किथे मुझो आका किथे आ मदीनो किथे तू जवाका किथे तू जवाका चो बुधे तू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है बुधे तू मोहम्मद यार निधन को तू नाही मुझे मुस्तफा के छो थो दूर भाई अम्मा ज़ैनब सुणी जे कदमन ते किरण वारी फिजा जेडी मल ये जुमला चया अम्मा बीबी ज़ैनब चयो हिकड़ा दुआ कंदा हन
त मौला तुझी उम्मीद पूरी कदो असा उनन माना आहियूं हिते ओधर न हिते केश जो सौदो हलंदो हिते ओधर जो सौदो नाहे हिते केश जो सौदो आ कंधो मथे खण कंधो मथे खई जे ज़ैनब ला सिकंदिया ओहा ज़ैनब तुझे साम्हूं दीदा जे सुणे हुसैन ला सिकंदिया होडे मथे निहार सरदार अज भी सरदार पियो हले सरदार अज भी सरदारा चौथ जे जुबान ते सुने कुरान जी तवारा सरदार अज भी सरदारा जे जुबान ते कुरान जी तवारा कुरान बचपन जी दोस्ती मुझे हुसैन सां निभाए रहियो आ ऐं मुझो हुसैन पंहिंजे बचपन जी दोस्ती कुरान सां निभाए रहियो आ छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुठ में ॿुधायो मई सीने मुस्तफ़ा हिकिड़ो आ खेॾण नंढड़ो थी वॾो थियण वारो हुसैन भी आ त कुरान भी आ इहो ई सबब आ जो मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो त मां मुस्तफ़ा करीम व तरक्तु फीकुम सक़लैन किताबुल्लाह व इतरत अहले बैती मां मुस्तफ़ा बशयूं छॾियो थो वञा हिकिड़ो मां रब जो क़ुरान छॾियो थो वञा ॿियो पंहिंजो अहल बैत छॾियो थो वञा क़ुरान ऐं अहल बैत कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि वो न थींदा वक्त तुझे तकरीर जो पूरो थियो लेकिन वाइदो जेको कयो हम वो वाइदो जरूर निभाईंदो हिकड़े कलाक जो वाइदो कयो मोहम्मद ईसा सां मुझो हिकड़ो कलाक अचा थो चीसे बस हिकड़ो कलाक चयो पर तहां जे मोहब्बत मुखे 1.5 कलाक वो मथे मजबूर करे छडियो लेकिन हे कुरान करीम पसाने भी ॻाल्हियूं न थो ॿुधाए आखिरी प्रोग्राम मुहर्रम शरीफ जो दुरमोहम्मद गोट दुरमोहम्मद खास के अज 29 जी रात छा जी रात मुहर्रम शरीफ जी आखिरी रात बाकी प्रोग्राम पे हलंदा जने अगी मंजिल ते काफिलो रवा दवा अजीज़ान मन काफिलो रवा दवा हिकड़ी यहूदन औरत केरा गाला गाला केरा यहूदन औरता बचड़ो उन जो हथ खां वधीक बीमारा ख़बर पियस त काफ़िलो अची रहियो आ काफ़िले में डॉक्टर भी हूंदा काफ़िले में हकीम हूंदा काफ़िले में तबीब हूंदा न्याणीअ खे थी चए बचड़ी तूं भाउ जो ख़याल कर काफ़िलो अची रहियो आ आवाज़ अची रहियो आ घर जे क़रीब आ वञा थी मन को काफ़िले में तबीब मिले मन मुझे बचड़े जे दर्दन जी का दवा थी पवे न्याणी चवे थी मुझे जी चल अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा देर न कर मां पंहिंजे धी खे बचड़े वट वेहारे अज काफ़िले जे इंतजार में बीठी आ काफ़िलो अची रहियो आ यज़ीदी अॻियों मुझे महबूब जे बचड़न जा दीवानन जा सिर मुबारक मथे नेज़न ते सवार लगा पिया हन उहा कुराड़ी बिहारे उन खोलीअ खे या इब्न ज़ियाद खे चवण लगी ॻाल्हि ॿुधो इन काफ़िले में को तबीब आहे या न मुंहिंजो बचड़ो ॾाढो बीमार आ ओ पूरी परे थी चवे थी ये न कर काफ़िले जा अगवान जेके पैसा वड़नी वठ मुझो पुटड़ो हिकड़ो आ उन खोली पलीत छा कई चथर कंदे तानो हणदे उन बीमार ज़ैनुल आबिदीन ने इशारो कयो जे हथन में हथ कड़ियूं पेरन में डंडा बेड़ियूं लगियूं पयूं निहारे चवे तो इन काफ़िले में हिकड़ो ही हकीम पुछीस त हलंदो या कोन हलंदो कुरानी टोड़ती आई ओ काफ़िले जा हकीम निहारे बरहिया हथन में हथ कड़ियूं पेरन में डंडा बेड़ियूं पर हुन जे बचड़े जो मामलो आ चवे थी कदमन में गिरी ओ सोहणा हकीम पंहिंजे रब खे मन मुझे बचड़े जो मामलो आ मुझो बचड़ो हिकड़ो आ इमाम ज़ैनुल आबिदीन चयो दवा बि अहिड़ी आ जो मोल भी उथारे ॾींदो दवा भी अहिड़ी
मुअल भी उथारे दी तो मैं अल्लाह जे हुक्म सा बस रुगी ने पलीत खे मञा उन पलीत जो ॾिठो त सुणे ज़ैनुल आबिदीन हा कया कुराड़ी परे थी हाणे कुराड़ी किथों परे थे मिंथू कई को न मञे इलाज कई को न मञे सुणे ज़ैनुल आबिदीन चसी हे दुनिया जा कुत्ता हन का अशरफ जी थैली बूथ ते हणी कुरानी टोड़ दी वई अशरफ जी थैली खणी अचे अगु वठी चई अशरफ जी थैली वठो इन जवान के कुछ मिनट मूसा छडियो मुजा दोस्त अजीज पलीतन दौलत जे लालच ने दौलत जे कुतन यजीदन मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन सुणे के इजाजत दिनी इमाम ज़ैनुल आबिदीन जने पांजे उन पुठन उखाड़ी डाची ता लथोवा हथन में हथ कड़ियो पेरन में डंडा बेड़ियो आस्ते आस्ते जमीन ते हली रहे हो जमीन मरहबा चई रहे अल्लाह अल्लाह वह जमीन तो पे घरे मौला तुझा करम जो महबूब मुस्तफा जो बचड़ो माते कदम रखी रहो जी घर करीब पहुतो जो तरस्ते जे भर में घर हो अंदरों न्याणी रोंदी डोड़ंदी अम्मा हकीम के इजाजत दे अतो पाजे मालिक दे हलियो वयो मारोई चयो ओ हकीम तुझी वडी मेहरबानी मुझो बचड़ो वयो हलियो हाणे तोखे इजाजत सुने ज़ैनुल आबिदीन निहार जो नथी सुञाणी त न सुञाण असां उहे हूं जादे मुंह कंदा हूं रब कदे भी खाली को न मोटाईंदो फिक्र न कर बचो वयो नाहे हल त सही निहारण लगी अखियों पट्टे दिसण लगी हथन में हथ कड़ियों हथन में जंजीरूं हे छा चई रहियो आहे सुणे ज़ैनुल आबिदीन अॻिते हली करे उन छोकिरे जे मथो कपड़ो लाए पाण फरमायो यार उथी त तोखे जन्नत जी टिकेट ॾेई वञा बचड़ो यहूदन जो कलमो भरे तो चवे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नठड़े जो कलमो भरियो त भेण भी कलमो भरियो त मां भी कलमो भरियो पाड़े वारियूं टोड़ंदी वयूं सभिनी कलमो भरियो कंहिंजे हथ ते मुसलमान थिया छो इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथ ते उहा कुराड़ी वधी करी चवे थी सुणा जेके एतरी ताकत आ त पोइ ही छाहे चीने गाल के छदे दे छा फरमायो इन गाल के कदमन में किरी पे सुणा हाणे त गुलाम थी वई छॾिया की राज करो पाण फरमायो हे यार असां यार जो वाइदो असां पूरो करे रहिया इने करे सुने लतीफ सरकार फरमायो सख्ती करबला जी आहे निसोरो इना के रिंद परूड़ निराज कजो करबला अजीजा ने मन बस मां इते को अगते नथो हला मां पोइते थो मोटा कुरान जो आयतूं घणियूं पढ़ियूं में याद कयो घणियूं पंज जी पढ़िया में ई बुधाया या जिथे छजे में पंजी का शुरू कया पंजी वरी चौथी टी बी पहरी या पहरी 1 2 3 4 5 जल्दी बुधा टाइम थोरो जल्दी बुधायो कुछ तहां बुधायो स्टेज वाला त गालाइन पे तहां बुधायो जागो था न न न न को था जागो जी जागो था तो चो प्यार जी दवा सबको करे है प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो मैं अली मोहम्मद डखर दिल खोले चो प्यार जी दवा सबको करे मोहम्मद ईसा सरकारी साहब दिल खोले चो मोहम्मद सैफल तू भी हाथ खड़ी चो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो
हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सजड़ो दिनाओ घर ऐं सारो लटड़ो दिनाओ सच में दीन जो सजड़ो दिनाओ घर ऐं सारो लटड़ो दिनाओ चो घर ऐं सारो लटड़ो दिनाओ इए बण जबियो कोन कंदो इए बण जबियो कोन कंदो वापार कयो त हुसैन कयो अदा हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो दोस्त आहे मुंहिंजो न्याली मोची सॼो चोपर थकल हा कम नथो गलो करे गाल पूरी करनी है अर्ज पे कयो केड़ो हाने ता के तो बुधाए त करबला जी जमीन कंहिंजी है सुभान अल्लाह मां तो के बुधाया जो कुरान वा तो बुधाया ओ गोठ तुर मोहम्मद खास के लिए रहण वाला सीनो चौड़ो करे घुमदो कर याद रखी छे जेके न अल्लाह मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी घोट दे छडियो आ बगदाद वारो जवान यारी वारो यार जंहिंखे मिलियो आहे न मुंहिंजा दोस्त सीनो चौड़ो करे हले हा यारी वारो यार कंहिंखे मिलंदो जो जेके सजण साईं जहिड़ो मुर्शिद मिलंदो जेके मशहूर वारे जहिड़ो दिलबर मिलंदो जेके हाजी हुसैन शाह करूंजी वारे जहिड़ो जवान मिलंदो जेके पीर सई राशिद सई रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो जवान मिलंदो मुंहिंजा दोस्त जेके मखदूम अहमद हाशिम ठठवी जहिड़ो जवान मिलंदो जो जेके कलंदर मिलंदो जेके भिटाई मिलंदो जेके सचल मिलंदो जेके दाता मिलंदो जेके ख्वाजा निजामुद्दीन मिलंदो जो मालिक भी उनखे मिलंदो रब भी उनखे मिलंदो त खुदा मिलंदो त मुस्तफा भी कन खोले बुधी छल अजीजान मन सीनो चौड़ो करे घुम खुदा कंहिंखे मिलंदो जो जंहिंखे मुस्तफा मिलंदो गाला जंहिंखे मुस्तफा मिलंदो मुस्तफा कंहिंखे मिलंदो जो जंहिंखे आले रसूल मिलंदो आले रसूल कंहिंखे मिलंदो जो जंहिंखे असहाबे रसूल मिलंदो छो चवां तो असहाबे रसूल मिलंदो जो मुझे सुणे अली अल मुर्तजा शेर खुदा जा इमाम हसन हुसैन दिल पर रखूं सवा अरड़ह पुत्र ॿिया बि आहिनि कन खोले ॿुधी छॾियो घणा पुट आहिनि अरड़ह पुट आहिनि मैदान करबला में रुगी इमाम हुसैन सुनो अकेलो अली जो पुत्र शहीद न थियो हजरत अब्बास अलमबरदार भी शहीद थियो हजरत अब्बास अलमबरदार अम्मा फातिमा ज़हरा जे वजूद अथार मान आहे अली अल मुर्तजा जो पुटड़ो आहे अबू बकर बिन अली भी पैदा शहीद थियो उस्मान बिन अली भी शहीद थियो मुझा दोस्त अजीज उमर बिन अली भी शहीद थियो एक कहजा पुत्र चो मुझे सोने अली जा उलवी सैयद अज भी दुनिया ते मौजूद उलवी सैयद उन अरहन बचन जो औलाद आले रसूल मुझे हसन ऐं हुसैन जो औलाद सीनो चौड़ो करे घुमंदो कर डबल पंचतनी है अलग अलग घणा डबल पंचतनी है डबल पंचतनी है कीअं दर खां अंदर इमाम हसन भी आ इमाम हुसैन भी आ अम्मा फातिमा ज़हरा भी आहे सुनो अली अल मुर्तजा भी आहे मदीने जो ताजदार भी आहे ॼणा पंज अलग अलग नाला पंज अलग अलग मगर दर पंजनी जो हिकड़ो गाला गाला दर पंजनी जो चौ चौ दर पंजनी जो रुगी दर पंजनी जो हिकड़ो नाहे चो घर भी पंजनी जो दर भी हिकड़ो आ घर भी हिकड़ो आ अञा इए सजण साईं जे फकीर के चवण दे त चो तहीर वारी चादर भी हिकड़ी आ नाला पंज अलग अलग तदहीर वारी चादर भी हिकड़ी आ घर भी हिकड़ो आ दर भी हिकड़ो आ जो रफ्तार भी हिकड़ी आ गुफ्तार भी हिकड़ी आ सीगार भी हिकड़ो आ सब कुछ हिकड़ो चवण दे सजण साईं जे गुलाम खे तन पंजनी जो यार भी जो जो पंजनी जो यार भी हिकड़ो अञा वधी करे चवण दे पंज नाला अलग अलग चेहरा अलग अलग रफ्तार हिकड़ी गुफ्तार हिकड़ी आवाज हिकड़ो सीगार हिकड़ो तदहीर वारी चादर हिकड़ी दर हिकड़ो घर हिकड़ो इए मुखे चवण दे तरफ जे तरफ खां मोकिलियल दुरूद भी हिकड़ो आ
दुरूद भी गल गल दुरूद भी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद। जा दोस्त अजीज चवण दे दुरूद भी हिकड़ो आ। असा खुश नसीब पंजतनी पंजन जा गुलाम। लेकिन मां तोखा तो पुछा जेडी मल दिल पर अली बाहर आयो आ अबू बकर उमर उस्मान सा गयो हेठ ही विया चार जडे आयो मदीने जो ताजदार त बाहर भी पंज बणजी वया। डबल पंजतनिया हिकड़ा पंज उहे जन के मुझे रब बनायो आ हिकड़ा पंज उहे जन के मुझे मुस्तफा बनायो आ। अजा मुके चवण दे तोके तकलीफ न चे सच चवण दे पंजतन पाक अल्लाह बनाया चार यार मुझे मदीने जे ताजदार बनाया किए बनाया हिकड़े जुमले में तोके बुधाया अल्लाह जे इसम जा हरफ पंज मुस्तफा करीम जा जो पंजतन पाक भी महबूब मुस्तफा जो नालो पाक मोहम्मद हरफ चार मुझे मुस्तफा जा यार भी चो चो यार भी फिजदो न कर खुदा जो कसम जे कज भी गुंबज़ खजरा में महबूब सा गद सता पया हन उन अबू बकर उमर जे नामता कुर्बान वजा। अजीजाने मन मा अर्ज के कुरान करीम जो आयत बुध तर्जुमो बुध मता देर थी वने रात गुजरी वने अल्लाह फरमायो वलक़द कतबना फिस ज़बूर। अल्लाह चाहतो फरमाया बेशक माला ज़बूर में लिखी जलियो छा में लिखी जलियो गला गला छा में लिखी जलियो इंजील जो जिक्र कोन के इंजील में लिखल कोने छा चो आहे तौरेत में लिखल कोने चो आहे वो तौरेत में ये कोन जे तमु तौरेत में ही लिखी छरियो इंजील में लिखी छरियो नर बचे तमु ज़बूर में लिखी छरियो फेरी गाल बुध को मकसद बुध वलक़द कतबना फिस ज़बूर। अल्लाह ताला फरमाए तो सा ज़बूर में लिखी छरियो छा लिखी छरियो मिन बाद ज़िक्र मा पांजे नसीहत का बाद में मा पांजे ज़िक्र का बाद में लिखी छरियो छा लिखी छरियो अल अर्द यरसुहा इबादी अल्लाह जे ज़ात फरमायो ज़बूर जे अंदर मां अल्लाह पांजे हमदो सना का बाद नसीहत का बाद लिखी छडियो त हिन ज़मीन जा वारिस मां अल्लाह जे बानन मां उहे हन जेके नेक सालिह बाना हने। ने कुछ साथी दुआ जो इबादत सा ने कुछ साथी दुआ जो सब्र सा ने कुछ साथी दुआ जो कुर्बानी सा खुदा कायनात में मुझे हुसैन जेडी नमाज कह पढ़िया दाद जवाब दे कटड़ो मुझे हुसैन जेडी नमाज कह पढ़िया जो कह कान पढ़िया मुझे हुसैन जेड़ो सजदो कह दिनवा जो कह कौन दिनवा न रुगी सजदो जो मुझे मुस्तफा जो सजदो ओहो कायनात का कदे कौन विसरदो चाहे सजदे में पुठिए ते मुझो हुसैन वेठो आ मुझे मुस्तफा सजदो ही लंबो करे छड़ियो आ। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो तमा अल्लाह ज़बूर में ज़मीन जा वार समझो जिक्र करे छड़ियो त केर होंदा मुजा सालिह बाना खुदा त हसन हुसैन सालिह आहन या न जवाब दे मुखे अञा जे करे ते बिहार करे मुखे चोदे मां घणो खुली पहुंचो ना छेड़ मलंगानो हाने सवाल वरी सागियो थारिया ज़बूर में अल्लाह जिक्र कयो इंजील में ये छो न चे तमो इंजील हालांकि इंजील में भी बयान अल्लाह ये छो न चयो तमा तौरेत में भी बयान लेकिन ज़बूर जो जिक्र छो कई इन करे कई त ज़बूर कहते नाज़िल छो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम से हज़रत दाऊद केरा तवज्जह कजा हज़रत दाऊद केरा जो जने ज़बूर जी तिलावत कंदो आ त वणन मां पखी बिकिरी पवंदा हने। दुनिया के रब बुधाइण तो चाहे उन किताब ज़बूर आसमानी में जिक्र कयम उन जे पढ़ण वारो जने ओ ज़बूर पढ़ंदो आ वणन मां पखी किरंदा हने पर जने सालिहन जी गाल तो कया ओहे जने नेज़े ते कुरान पढ़ंदा त अर्श ता फरिश्ता भी गिरी छेड़ा शिकन के इस सीने में छुपा रखा है मेरे सजन साईं का फैज़ छुपा रखा है मेरे सजन साईं की निगाहे करम छुपी रखी हुई है। मुझा दोस्त अजीज अल्लाह कितरा प्रोग्राम करना पहन जज्बाती थी वहां घणो तहां पकोंदा हो रहा न रोकंदा पके आधी थी वया कुछ मोटो वजन जी कर
कुरान करीम जी बी भाई तो कदो पूरो कदुस या त हिकड़ी आयत बुधाई में हिकड़ी आयत बुधाई में जमीन जा वार सर बचे मु ज़बूर में ही बुधाए छड़िया हन कदे बुधाए छड़िया इंजील तौरात पो आया में बुधाए गाला कर है ना ज़बूर पहली तौरात इंजील गाला गाला तौरात इंजील अल्लाह तो जे की तौरात होयो न की इंजील होयो मु ज़बूर में गाल कर जे बोला के जी गाल के रब तो जे न जी जे को कुछ बरो एकड़ो माहौस पे होयो केर होया बाद में बुधा इहो वरी जिक्र बाद में अचो कुरान करीम जे भी आयत करीमा जे मथा अल्लाह ताला जे ज़ात बाबा का थे त जमीन जा वार समू करे छड़िया जेको वारसो दो मालिक हो वारसो दो मालिक हो ना जमीन जो मालिक हो जे ए जमीन के जे फाट नहीं कर फाटन गाला फाट नहीं कर फाटन छाते दे लड़ाई न करना हो तो खुदा जो खौफ कर पर आखिरत बच कुरान करीम जे भी आयत में अल्लाह फरमाया तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया मुझे अल्लाह फरमायो जन्नत मां खुदा बनाया कह बनाया जन्नत मां खुदा बनाया मगर रब तो चवे उन जन्नत जो वारिस मां अल्लाह पाजे बानन मां ये न पाजे बानन के मिन इबादना अल्लाह फरमायो जन्नत जो वारिस मां अल्लाह पाजे बानन मां मन कान तकिया उन्हन के बनायो जेके परहेज़गार भी आहन त मुत्तकी भी आहन दलील दी हला इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो चाहे जो अली बिन हुसैन जल्दी गाला नालो चाहे अली बिन हुसैन ज़ैनुल आबिदीन जी माना चाहे ज़ैन मुज़य्यन वरतला मुज़य्यन मना सिंगार सिंगारिल ज़ैनुल आबिदीन इबादत जो सिंगार यानी एडी त अली बिन हुसैन इबादत कंदो जो मुझे मुस्तफा जा साहबी उनके अली बिन हुसैन न पर ज़ैनुल आबिदीन करे सदीदा ने जय हुसैन जो बचड़ो चाहे हुसैन जो बचड़ो इबादत जो सिंगारा बुधा ओ मुझो हुसैन ऐं हसन छा हूंदा बुधा छा हूंदा रब चयो तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया मां अल्लाह जे ज़ात पंहिंजे बानन मां जन्नत जो वारिस उन्हनि खे बनायो जेके परहेज़गार ऐं मुत्तकी क़ुरान जी 3 आयत तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमूहा बिमा कुंतुम तअमलून मुखे त करबला जो जिक्र अची रहियो आहे चवण दे मुखे त करबला जो जिक्र अची रहियो आहे अल्लाह फरमायो तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमूहा मां जन्नत जो वारिस बनायो आहे छाजे करे बनायो आहे बिमा कुंतुम तअमलून उन्हनि जेकी अमल कया उन अमलन जे करे मां रब उन्हनि खे जन्नत जो वारिस बनाए छॾियो केड़ा अमल कया थोड़ो खामोश थी बुध केड़ा अमल कया अजो कुरान बुध केड़ा अमल कया कुरान तो चवे इन हासा लहुवल बलाउल मुबीन हजरत इब्राहिम इस्माइल जो जिक्र कुरान करे रहियो बिन नबियन जो जिक्र कुरान करे रहियो बुधा रहियो कुरान हिक पीर जेला हिक पुट जी कुर्बानी वडी आज़माइश हिक नबी जे पीर भी नबी पुट भी नबी पिया उन जे पुट जी आज़माइश सब हकण आज़माइश कुरान चे त वडी आज़माइश करबला जे मैदान में हिकड़ो पुट न है पुट नाहिन पर जो खानदान रब चवे तो तिलकल जन्नतुल लती रब चवे तो मता ओ कटड़ू सोची त मुफ्त में जन्नत ॾिनी थम न पंहिंजी क़ीमत ख़रीद कई थम व तिलकल जन्नतुल लती उरिस्तुमूहा विरासत में जन्नत ॾिनी थमान छाजे करे घुरियो मास अली अकबर जे मौला अचे अली असगर दे मौला अचे शहजादो कासिम दे मौला अचे औनो मोहम्मद दे मौला अचे तू पाण दे हा मौला मां भी हाज़िर
मुफ्त में जन्नत कान मिली है, तोखे मुफ्त में मिली है। मुझे सुने हुसैन के मुफ्त में कान मिली। कुरान करीम में जो घणी आयतूं पढ़िया, थोड़ो वध घणियूं पढ़ियम, जन्नत जा वारस बि ॿुधाया मई, जन्नत जा वारस बि, ज़मीन जा वारस बि, अञा छा जा वारस ॿुधाई जो कुरान जा चओ न, बाक़ी छा ॿुधाई जेको ज़मीन जो वारस आसमान जो बि वारस थी वियो, जन्नत जा वारस बि ॿुधाया मई, इहो बि ॿुधायो त जन्नत छाजे करे मिली आहे कुरान मां। हाणे बाक़ी हिकिड़ी शइ त भला कुरान जा वारस केरु, चओ त पथरा पढ़ंदा पिया वञनि, पर चओ त साईं ईअं न। सजण साईं जो फ़कीर है वाइदो पक्को कर, कारी साहब छा कया वाइदो पक्को कर, सजण साईं जो ग़ुलाम है वाइदो पक्को कर। कुरान मां ॿुधा रब फरमायो सुम्म औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना, मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह पंहिंजे बानन मां अल्लाह पंहिंजे बानन मां हिन किताब जा वारस बि मुक़रर करे छॾिया। किताब जा वारस, किताब कहिड़ो आहे चओ अल्लाह जो क़ुरान, उन जा वारस केरनि जो वारस हूंदो आहे जेको मालिकी ज़ाहिर कंदो आहे। मालिकी कीअं ज़ाहिर कंदो आहे चओ भले दुनिया छॾे वञे पर नालो लिखियो पियो हूंदो आहे, तख़्ती लॻी पई हूंदी आहे, तख़्ती मिटबी न आहे। दुनिया जी तख़्ती ते ख़बर पवंदी आहे त पाण वियो पर तख़्ती ॿुधाए थी त ही फार्म ज़मीन फलाणे जी आहे, पर मुंहिंजे सुहिणे हुसैन चयो तख़्तीअ जो मोहताज न आहियां, मौलवी आशिक जो मोहताज न आहियां, कारी साहब जो मोहताज न आहियां, दुनिया जे कंहिं मुल्ले या कंहिं ज़ाकिर जो मोहताज न आहियां। मां हुसैन पाण रब जे क़ुरान जी तिलावत करे काइनात खे थो ॿुधायां त रब मूं सुहिणे हुसैन खे क़ुरान जो वारिस बनायो। घणियूं आयतूं पढ़ियूं, चार, अञा हिकिड़ी आयत हाणे उहा छाजे लाइ हुजे, जन्नत जी वारसी बि ॿुधाई मई, छाजे करे जन्नत मिली उहो बि ॿुधायो मई, टियों ज़मीन जी वारसी बि ॿुधाई मई, चौथो छा ॿुधायो मई क़ुरान जी वारसी। हाणे पंजीअ में छा ॿुधाई जो पंजीअ में फ़क़ीर इहो ॿुधाए यार मिलंदा किथे, ये यार मिलंदा काथे ऐं मिलंदा कीअं। या नसीर अहमद कज़ाक ख़ुदा ख़ुशि रखे ग़रीब आहे पर जिथे किथे नालो हयो बीठो आहे फ़क़ीर ते। हेॾे तवजह कयो दोस्तो, इहे पंज जेके तो ॿुधाया इहे सुहिणा मिलंदा काथे ऐं कीअं मिलंदा। सजण साईं जे फ़क़ीर देरि करे रब जो क़ुरान पढ़ी इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम। जो अस्सलातु व सलाम अलैका सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका मज़ो नथो अचे, मज़ो नथो अचे। चौथो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। दुरूद पढ़ कटड़ो ख़बर पवे, तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। दिल खोले चो न सिक जहे के हुजूर जी सीने में वो सोने जुहियर या मदीने में। ऐ सिक जहे के हुजूर
रजी सीने में उह समझो हींअर ई मदीने में पर जे खुरा इस होठ हबीबुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह छुटकारो दुरूद दोहार जो इलाज दुरूद बीमारन जो गुनाहगार है तरह में दुरूद पढ़ बीमार है तरह में दुरूद पर पढ़ो छुटकारो दुरूद दोहार जो इलाज दुरूद बीमारन जो ही वजीफो दस्यो हर वलीउल्लाह कह दस्यो सजण साईं पियो दस्यो पर कॾहिं बुज़ुर्गनि जा नाला वठा मथां को रहिजी वञे ही वज़ीफ़ो दस्यो हर हिकु वलीउल्लाह